सूबाई वज़ीर सैयद सरतार शाह पारां कोरोना वायरस खां बचाव बाबति इंतज़ामिया पारां वरितल उपाउनि जे सिलसिले में ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि जो दौरो कयो। सूबाई वज़ीर सैयद सरतार शाह पीपी अॻवान सैयद सरताज शाह डीसी उमरकोट नदीमुर रहमान मेमण ऐं ॿियनि सां गॾिजी उमरकोट ढोरो नारो कुनरी ऐं सामारो में लॉकडाउन जी सूरतहाल जो जाइज़ो वठण दौरान इंतज़ामिया खे वधीक उपाउ वठण जी हिदायत कई। सूबाई वज़ीर सैयद सरतार शाह तालुका इस्पताल सामारो पहुची मरीज़नि खां हाल अहिवाल वरिता ऐं इस्पताल में सफ़ाई सही न हुजण ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो ऐं सिहत खाते तरफ़ां ठाहियल आइसोलेशन वार्ड जो पिणु दौरो कयो। उन मौके ते सूबाई वज़ीर सैयद सरतार शाह ॻाल्हाईंदे चयो त तालुका इस्पताल सामारो में डॉक्टरनि जी खोट आहे जेका जल्द पूरी कई वेंदी। हुन चयो त आवाम सिंध हुकूमत जे लॉकडाउन वारे फ़ैसिले ते अमल करे ज़िम्मेवार शहरी हुजण जो सबूत ॾे। सैयद सरदार शाह चयो त ॿाहिरां आयलनि खे चेक कयो पियो वञे, हाणे सिर्फ़ असांखे एहतियाती करणो पवंदो। उन मौके ते अॻूणो तालुका नाज़िम हाजी ज़ुल्फ़कार ख़ासकेली, तालुका इंफॉर्मेशन सेक्रेटरी दातर बख्श सेनहेड़ो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk